कोट नसीर खान मरी में चैन पौरियतन के घरन के बाहि लगन के नतीजे में संदन घरन में पयल हर शे सड़ी रखती वही। मुतासिरीन जो चवणु आहे त वस वारा मदद कन त जीअं बुख ऐं बदहाली खां बची सघूं। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद शहर। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं तालुके सिंधड़ी जे फुलाड़ियूं भरिसां दे अल्लाह बश्क मरी जो ॻोठ आहे नसीर खान मरी, जिते अचानक बाहि लॻण जे करे हिते जेको आहे सो चतूं आचर ऐं जमाल भील जा जेके घर आहिनि उहे मुकमल तौर सड़ी रख थी विया हलिया। मुतासिर जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हिननि जो जेको कणिक हुई, तूरियो, कारो लूसण समेत जेको अनाज पियल हो उहो मुकमल तौर सड़ी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचानक को बाहि अची लॻी जंहिंमें घर में जेके सामान हुयो, कणक हुई ऐं खाधो खुराक जो सामान हुयो, ॾाज हुयो, जेको बि शइ हुई सभु सड़ी वई। ऐं हाणे असां वसवारनि सां इहा अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। असां चऊं था नुमाइंदनि खे त हिन ग़रीबनि जी सार लही वञे। ही ग़रीब हिकु त मच्छरनि बरसातनि हुननि खे तंग कयो, ॿियो त वताई कुदरती बाहि लॻी आहे। असां वसारनि खे अपील कयूं था त हिननि जी जॻह वाहिर ऐं वसीलो ऐं मदद कई वञे। पार्टी वारा आयो केरु पुछण वारो कोन आयो हिते एतिरो नुक़सानु थियो ज़रूरु केरु माण्हू अचे हा चवे हा उहो ई नुक़सानु थियो। केरु अचण वारो तयारु कोन्हे, पीउ न को मुसली करा केरु तयारु कोन्हे, असांजो पुछण वारो केरु कोन हो। त हुन ॻाल्हि जी आहे त मुतासिरनि जी फौरी तौर सरकारी सतह ते इमदाद ऐं मालकी कई वञे त जीअं हिननि मां बेचैनी ख़तम थी सघे। कैमरामैन यूसुफ शर सां गॾु असद शर, टाइम न्यूज़ सिंधड़ी।